असां गरीबाबाद पाड़े में बीठा आहियूं जेको दादू शहर जो मेन पाड़ो सॼो वेंदो आहे, जिथे माण्हू पंहिंजी मदद पाण हिते कमु करे रहिया आहिनि ऐं म्यूनसिपल इंतिज़ामिया अॻो निरसुतल आहे। अचो त हिते माण्हुनि खां पुछा कयूं त हुननि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, छा उहे म्यूनसिपल अमलो हिते आयो आहे या न आयो आहे, छा हिते म्यूनसिपल अमलो अचे थो या नथो अचे। मां चौथों पंजो महीनो केरु कोन थो अचे बस पोइ का हूंदी उन्हनि में चढ़ण में नाला ॾिसी त उथला पिया आहिनि, हे रोड रस्ता ख़राब पाण पता कयूंसि मुतालबी यार इंतज़ामिया अची करे कुझु त पाड़ो असांजो साफ़ थिए कुझु। हे जेको पाणी गंदो बीठो आहे इन जे बारे में अव्हां जो छा चवणु आहे? साईं म्यूनसिपल वारनि जी 3 करोड़ बजट आहे। कल्ह सिर्फ़ु अधु कलाकु बारिश पई आहे ऐं दादू जा जेके वॾा MNA MP उहे चवनि था त असां दादू शहर जे लाइ वॾो कमु कयो आहे। इहो तव्हांजे साम्हूं आहे। हे पाणी हींअर ताईं हिते थोरो आहे, थोरो अॻिते वञो माण्हू बसि ईअं दिलि चवंदी आहे त ॿेड़ी अचे, ॿेड़ी ते चढ़ी ॿिए पासे वञूं। बिल्कुलु सफ़ाई हेॾां ॾिसो सॼी किचिरो लॻो पियो आहे। जेके सफ़ाई करण वारा अमला आहिनि उहे घर वेठे पघार खणनि था या MPA MNA जे बंगलनि ते उते ई कमु कनि था, हिते सफ़ाई करण लाइ तयारु कोन्हे। अगरि म्यूनसिपल वारनि सां ॻाल्हाइण वञूं था त उहे पंहिंजो पिटको था कनि त असांखे 3 महीनो आहे पघार कोन्हे, असांखे कमु छाजे लाइ कयूं। हाणे इहा सज़ा सिर्फ़ु आवाम खे मिले थी जेको इन किचिरे जे सूरत में, पाणी जे सूरत में जंहिं मां कई बीमारियूं फैलिजनि थियूं। ऐं असां आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयूं था त महिरबानी करे दादू शहर वारनि ते रहम कयो ऐं उन्हनि जी सफ़ाई जे लाइ को ख़ातिर खां इंतज़ाम कयो त महिरबानी थींदी। जी छा हालत लॻी पिया, का शइ न आहे, सॼो शहर ईअं खंडर थी वियो आहे। जहिड़ो 5 मिंट मींहुं थो वसे त सॼो ॾींहुं बिजली कान्हे। जहिड़ो ग़रीब मज़दूर माण्हू बेरोज़गार सॼो ॾींहुं वेठा आहियूं। असां अपील था कयूं रेस रफ़ी जमाली खे ॿाहूं ॿधे अर्ज़ु था कयूं त साईं कुझु तव्हां असांजे लाइ कयो। तव्हां शहर जा मज़दूर माण्हू महिरबानी कयो, असांजे लाइ कुझु कयो। मज़दूर माण्हुनि लाइ सॼो ॾींहुं लाइट न आहे, मींहुं थो वसे त सॼो शहर असांजो खंडर थी थो वञे। महिरबानी कयो, असां तव्हांखे ॿाहूं ॿधूं था, पेरनि ते हथ बि रखूं था तव्हांखे, असांजे लाइ कुझु कयो। तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, जंहिंजो चवणु आहे त शहर जी साफ़ सफ़ाई कराए असांखे ख़तरनाक बीमारियुनि खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मुश्ताक शाहाणी, दादू।